अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अज जी महफिल असांजे भा दोस्त फ़कीर ग़ुलाम कादिर या भला तव्हांजे ॿोलीअ में उस्ताद ग़ुलाम कादिर चवां, अदो उस्ताद ग़ुलाम हैदर भाइरुनि अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर करीम रब जे ज़िक्र जी ऐं महबूब मुस्तफ़ा जे मथां दुरूद पढ़ण जी हीअ महफ़िल सजाई आहे। रात जो वगड़ो आ आवाज़ माशाअल्लाह इन लाशारीअ जे हिकु साउंड खे दुआ थियल आहे, काफ़ी कुशादो पियो वञे, उन जे बावजूद जो ॾाढो थकल हो, पर पोइ बि चाहियां थो त ज़िंदगीअ जे मथां को भरोसो न आहे। ॿ ॻाल्हियूं ई थियनि मगर अहिड़ियूं थियनि जंहिंजे थियण सां इंसान पंहिंजे करीम रब जे क़रीब थिए। छो तो मुझा दोस्त अजीज विलायत
इहा नाहे त माण्हू करामत ॾेखारे हलंदड़ पखीअ खे केराए छॾियो विलायत बेशक इहा भी करामत अल्लाह अल्लाह। ख्वाजा हसन बसरी ऐं बीबी राबिया बसरी हिकड़े शहर में रहंदा हुआ। दुनिया जो भी दस्तूर आ त कदे चोर खे चोर जे मथा सबकत हासिल करण जे ला दिल चवंदी आ, वडेरे खे वडेरे जे मथा हिन जी ही गाली आ त मां ही वठा रह सके रह जे मथा। औलिया अल्लाह में भी हिकड़ो हिर्स हुंदो आ त खुदा जी इबादत करे जे कदे हिन हे मकाम वरतो आ त मां पंहिंजे करीम रब खे राज़ी करे अञा ही मकाम हासिल। बाबा ये लाइट खे नंढड़ा सब्र सां वेंदो ॾाढो मज़ो ईंदो। दोस्तो तवज्जो कयो, बीबी राबिया बसरी साइण पंहिंजे करामत जो इज़हार कंदे दरिया जे मथा मुसल्लो विछाए नमाज शुरू करे छॾी। ख़बर हुयसि त हसन बसरी हितों लंघाऊ थियण वारो आहे। ख्वाजा हसन बसरी जो ॾिठो त हाउ अॼु राबिया बसरी पाणीअ जे मथां पई नमाज पढ़े त अल्लाह जे सालिह बाने वरी हवाए जे विच ते मुसल्लो विछाए, न पानी न ज़मीन न आसमान, विच ते मुसल्लो विछाए अल्लाह अकबर शुरू करे छॾियो। खैर भई अल्लाह जा सालिह बाना ओ अल्लाह जी नेक बानी। इन करे बीबी राबिया साइण जो जिक्र कयूं जो असा जे मुआशरे जी औरत वेचारी समझंदी आ त शायद मुझे जिंदगी बस इन बारन ॼणन ताईं महदूद आ। मुझो कम रुगी गाह करणा ऐं मुझो कम रुगी हे मानी बचाइण फरियो ॾियणा। ओ अल्लाह जी बानड़ी, ओ अल्लाह जी बानड़ी, मुझे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ वा अल्लाह जी नेक बानी जेका फकत पंहिंजे मुड़स जे रज़ा जे ला उन खे खुश रखण जे ला घर में कदे पान खे तैयार करे वेहंदी आ, कदे उन जे ला सुहिणो ताम तैयार कंदी आ, कदे उन जे अचण जो इंतजार कंदी आ। उन जो पल पल रब्बुल आलमीन जे दरबार में इबादत में लिखियो वेंदो आ। उहे अल्लाह जूं बानड़ियूं जेके बजड़े के जॾहिं जन्म ॾींदियूं हन, आम औरत 70 नमाजूं पढ़े। जेका औरत हामिला यानी पेट सां सिधी बहराड़ी जो माहौल आहे, जेका औरत पेट वारी आहे वारुगी हिकड़ी नमाज पढ़े त आम औरत जे 70 नमाज खां भी भली आहे। जॾहिं औरत बारड़ो ॼण ए अल्लाह जूं बानड़ियूं तव्हां जे खिदमत में अर्ज़ न करे पियो कयां त हिक औरत जेकॾहिं नेक थी पए त हज़ारे मर्द नेक थी पवनि। छो त औरत बुनियाद आहे। औरत जॾहिं बारड़ो ॼणींदी आहे उनखे हिक हिक तकलीफ़ जे एवज़ मुंहिंजो रब हज जो सवाब अता फरमाईंदो आहे। बीबी राबिया साइण जो जिक्र कयूं त अल्लाह जे बाननि जे दिमाग़ कन ताईं ॻाल्हि पहुचे त वलिया थियण, खुदा जो महबूब थियण रुगी मर्दनि जो शेवो न आहे, पर औरतूं बि अल्लाह जूं महबूब रहियूं आहिनि ऐं उहे बि खुदा जो जिक्र करे। बीबी राबिया बसरी जे लाइ त जेकर अञा थोड़ो खोलिया उनखे विलायत मिली कीअं हुई। खुदा जी नेक बानी त हुई, रस्ते में वञे पई, जानवर कुतड़ी उन जो बचड़ो ॾिठई त दाहूं पियो करे। ॾिसंदे ख्याल कई हुई त औरत, पर ख्याल कई त हिन बचड़े खे, छो त औरत में मामता वारो दर्द मर्द जे मुक़ाबले में वधीक हूंदो आहे। दिल में ख्याल कई त हे वेचारो दाहूं तो पियो करे, नंढड़ो बलरड़ो आहे, शायद इनखे उञ लगी आ। पाणी जे लाइ ड्रोड़ पातई, पाणी नज़र कोन पियो अचे, परे हिकड़ो खूह नज़र आयो। खूह मां पाणी कीअं कढे, दिल में पक्को इरादो कई त हिन कुतीअ जे बलरड़े खे मूंखे पाणी ॾियणो आहे। ओ मुंहिंजा दोस्त तवज्जह कयो, उन अल्लाह जे नेक बानीअ पंहिंजो रओ लाहे हेठि कयो। हाणे हेठि न पियो वञे, वरी उन में थोड़ो पत्थरड़ो ॿधो त जीअं जल्द हेठि पहुचे। हेठि थी पंहिंजे पाण खे निवड़ाए, जेॾी महिल थोड़ी कुंड उन जी पाणीअ में बुॾी, उहा कुंड मथे खणी निपूड़े वात
में थी विझे वरी उन में थी उछलाए ॿ टे चकर इए खूह में उछलाए ओहे पानी जा फुड़ा वात में गुरड़ीअ जे सूरत में रखंदी आ। नियत कहिड़ी आ त अल्लाह जी मखलूक आ, भले जो कुत्तो आ पर पैदा करण वारो त मुंहिंजो रब आ। अल्लाह जे मखलूक जे खिदमत जे नियत सा अज राबिया बसरी ओहो पानी वात में खणी ड्रोड़ंदी आ, उन कुतड़े जे मथा वात सा छंडकारो ॾींदी आ। ये हिकड़ो दफ़ो ॿियो दफ़ो हीअ ज़मीन ते पंधड़ो पई करे अर्श ते हिन जो मक़ाम बुलंद पियो। मुझा दोस्तों खुदा करीम ऐ अल्लाह जी बानियो अल्लाह एडो मेहरबान आ। ओ हराबिया बटड़े पंधड़ा कया उन कुतड़े जे मथों पानी नाईंदी रही तेसी जो कुतड़ो उथी हलण लगो, हो कुतड़े जो बचड़ो जमीन ते हलण लगो, राबिया अर्श ते हलण शुरू कयो। मुझो अल्लाह जॾहिं पंहिंजे बानड़न ते राज़ी थींदो आ त मुझो करीम रब अल्लाह जी रहमत बहानो ॻोल्हींदी आ। पोइ कॾहिं अहिड़ो बहानो बि थी पवंदो आ जो मियां गुलाम हैदर या गुलाम कादर जे दिल में ख्याल अचे या उन्हनि जे बचड़नि जे दिल में ख्याल अचे ख़ैरात त करणी आ, देगियूं बि लाहिणियूं आहिनि, माण्हू बि खाई वेंदा, छो न हिकिड़ी अहिड़ी महफ़िल सजाइजे जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र थिए, महबूब मुस्तफ़ा जी तारीफ़ थे, अल्लाह जे सालिहन जो जिक्र थे, मन कंहिंजी अख आली थे, रब राज़ी थी पवे। मुझो अल्लाह दिल जो मालिक आ। त मां अर्ज पे कयो राबिया बसरी पानी जे मथा मुसल्लो विछाए नमाज पढ़ी त ख्वाजा हसन बसरी वरी जमीन आसमान जे विच ते हवाए में मुसल्लो विछाए नमाज पढ़ी। नमाज त बिनी पढ़ी, करामत जो इज़हार त बिनी कयो। जने बई पंहिंजे पंहिंजे बिस्तरन ते वञी लेटिया, बुधाइण वारे उन्हनि खे ख्वाब जे ज़रिए बुधायो, ओ राबिया जेकॾहिं पानी जे मथा मुसल्लो विछाए नमाज पढ़न में विलायत जी इंतहा हुजे हां त पोइ जेके पानी जे मथों कख पन पे था हलन इहे सभई वली हुजनि। होड़ा ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह ख्वाब लही रहियो आ, उनके ख्वाब जे ज़रिए को आवाज लही रहियो, ओ हसन जेकरे जमीन आसमान जे विच ते मुसल्लो विछाए नमाज पढ़न में विलायत जी इंतहा हुजे हां त पोइ कबरियूं गेरा कांव इहे हड़ई वली हुजनि। जॾहिं बिनी के इहो आवाज ईंदो आ, बाद में ॿुधाइण वारो बेनियाज कहिड़ी सूरत में हुननि खे ॿुधाए रहियो आ, उन करीम रब जो पंहिंजो मामिलो आ, उन्हनि खे आवाज अची रहियो आ, ओ मां अल्लाह सां प्यार करण वारो, विलायत पाणीअ जे मथां मुसल्ले रखी पढ़ण खे न चइबो आ, विलायत ज़मीन आसमान जे विच ते उॾामण जो नालो नाहे, बल्कि विलायत इन जो नालो आ जो कंहिं वैरान दिल खे आबाद कयो वञे, कंहिं वैरान घर खे आबाद कयो वञे, कंहिं विछड़ियल खे पंहिंजे यार सां मिलायो वञे, यानी उहो बानो जेको गुनाहन जे कसरत जे करे अॼु पंहिंजे करीम रब खे भुलाए चुको आ, अहिड़ो को सबब बनायो जंहिं सबब जे करे अगर उहो भटकियल इंसान पंहिंजे करीम रब जे वेझो थी पियो त इन विलायत जो मक़ाम ही को निरालो। छो त मुझे महबूब मदीने जे मीर चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, खैरुन नास मन यनफउन नास, माण्हुनि में भलो उहो आ जेको ॿिए खे फ़ाइदो पहुचाए। भलो केर मिठा जेको ॿिए खे फ़ाइदो पहुचाए। त अॼु जी हीअ जेका महफ़िल आ, महफ़िल ज़िक्र जी आ, मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद सलाम जी आ। मुसलमानो जेकॾहिं नाराज़ न हो, हिकिड़ी ॻाल्हि चवां, सभिनी खे मरणो आ, क़बर में हलणो आ, जेकॾहिं न ही अवाम हिकिड़ो पक्को अज़म करे कहिड़ी बि मसलक सां ताल्लुक़ हुजे, कहिड़ी बि मसलक सां ताल्लुक़ हुजे, लेकिन अज़म पक्को करे त महफ़िल में जेकॾहिं कोई भी खतीब, वो देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, अहले हदीस हुजे, जुबान मां बद कलामी करे त जमायत वारा जवान उथी भी ही चवन सो अल्लाह जा बाना मिंबरे रसूल ते वेठो हई, थोड़ो पाण खे संभाल।
एड़ी न थोड़ी हिम्मत कयो त इंशाअल्लाह ताला यकीन सां तो ही सजन साईं जो गुलाम तमा के चवे त काफी अमन ऐं सलामती थी वेंदी। हर मानू अल्लाह जे जिक्र जे महफिल में अचन जे ला आतो थी पवंदो। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन शान वारी महफिल में अचन जे ला आतो थी पवंदो। जरा गौर त कर मुझो रब चवे छा थो कुरान करीम जे अंदर। अल्लाह फरमायो अलम यअनि लिल्लज़ीना आमनू तख्शअ कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। मुझो बेनियाज रब पांजे सुहणे कुरान करीम जे अंदर फरमाए थो ऐ इंसान तोखे जागाए रहियो आ। मुझो बेनियाज रब पुछी रहियो आ ओ ईमान वारो अञा तव्हां ला छा ओहो वक्त कोन आयो आ जो तव्हां जूं दिलियूं अल्लाह जे जिक्र ऐं खुदा जे खौफ में रोई ॾकी पवन। मुझो रब पुछी रहियो आ अलम यअनि लिल्लज़ीना आमनू ओ कलमे वारो ओ ईमान वारो छा अञा तव्हां जे ला ओहो वक्त कोन आयो आ छा तख्शअ कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह जो अञा भी तव्हां जे दिल में खुदा जो खौफ पैदा कोन थियो आ। अञा भी तव्हां जे दिल में अल्लाह जे जिक्र जगह न वरती आ। अञा भी तव्हां जे जिस्म में खुदा जे जिक्र जी उहा लज़्ज़त तारी न थी आ। हालांकि पंहिंजे हथड़न सां सवे पंहिंजे वॾड़न खे लटे आया हो। को अबे खे लटे आयो आ, को अमड़ खे लटे आयो आ, को चाचे मामे खे लटे आयो आ, को अजीज़ो कारब खे लटे आयो आ। सभई मुकाम में छॾे आया हो। जन खे छॾे आया हो उहे कॾहिं भी वरी वापस कोन आया। गरीब भी कोन मोटियो आ त अमीर भी कोन मोटियो आ, पीर भी कोन मोटियो आ त फकीर भी कोन मोटियो आ। जेको मुकाम दे वयो आ वरी वापस कोन आयो आ। इहे महल माड़ियूं बाग बंगला सब कुछ छॾे वयो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए घुरायो त उनखे मुंह आ पर लटियो त तो पंहिंजे हथन सां है ॾिसी भी चुको आ। उन जे बावजूद मुझो अल्लाह तो फरमाए ईमान वारो अवां खे छा थी वयो आ जो अञा ताईं तव्हां जूं दिलियूं मां अल्लाह जे जिक्र में मां रब जे खौफ में अञा भी मस्त कोन थियूं हन। खुदा पूछे तो मुसलमान अल्लाह तो का पुछी रहियो आ त अञा तोखे छो त गाल जॾहिं न समझ में ईंदी आ चइबो त अञा गाल मूंखे पूरी समझ में न आई आ। रब तो चवे अञा कहिड़ो दलील खुटल आ तुंहिंजो मां अल्लाह जे ज़ात जे मुतालिक। ऐ मुंहिंजा बाना अञा कहिड़ो शक रहियो आ तोखे मां अल्लाह जे ज़ात में। ओ मुंहिंजा बाना अञा कहिड़ी पक करण थो चाहीं। ओ मुंहिंजा बानड़ा अञा कहिड़ो यकीन करण थो चाहीं। मुझो रब तो फरमाए जहीं भी फील्ड में आई पंहिंजे फील्ड ते नजर कर। अगर हारी हई त मुझो रब तो खां पुछी रहियो आ ओ हारी ओ हर कहण वारा मां रब खे ॿुधा ज़मीन में सवा मण तूं छॾींदो आ 100 मण केरु कंदो आ। मुझो बेनियाज़ रब पुछी रहियो आ नौकरी करण वारे खां और नौकरी करण वारा तोखे जंहिं इल्म जे करे नौकरी मिली इहो इल्म तुझे दिमाग ताईं पहुंचाइण वारो केरा। इन कुर्सी ताईं इज्जत ॾियण वारो तोखे केरा। अॻ में तूं छा हुए हींअर तूं छा गई। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मां अल्लाह त आज़माईंदो हां। अॼु तोखे कुर्सी ॾेई आज़मायो थम। मां बेनियाज़ रब ॾिसी रहियो हां इन कुर्सीअ ते वेहण खां पोइ तूं मां अल्लाह के याद तो करी या रुगी डोकड़ डोकड़ करे पंहिंजी जिंदगी बर्बाद तो करी। ओ मुसलमान
मुझे बेनियाज रब। गौर तकर कुरान करीम जूं 3-4 आयतों तो पढ़ा। रब फरमायो वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। 4 कसम मुझे रब खया हन घणा गाल हाय त सही। 4 कसम बेनियाज रब खणी रहो। मां अल्लाह के इंजीर जो कसम, मां रब के ज़ैतून जो कसम, मां करीम रब के तूर सीना जबल जो कसम। रब तो चवे मां रब के उन अमन वारे शहर जो कसम। ओ मुझा करीम रब, ओ मुझा बेनियाज रब। कसम त उहो खणंदो आ जेको कमज़ोर हूंदो आ। तू त बेनियाज रब ताकतवर। मुझो रब तो फरमाए मुझा बान्हा मां अल्लाह। दुनिया जो कमजोर इंसान मजबूरी में कसम खणंदो आ, लेकिन मां अल्लाह मजबूर न आहियां। मां खुदा त बेनियाज़ हां, मां खुदा त खालिक ऐं मालिक हां, लेकिन मां अल्लाह तो सा प्यार थो कयां। उन प्यार जे जुबान में मां रब बार बार कसम खणी तो तोखे समझाया। ओ इंसान गौर कर त तुझो खुदा तो सा केतिरो प्यार कंदो आ। इंजीर जो कसम कह खयो चो रब्बुल आलमीन। गला गला कह खयो। ज़ैतून जो कसम कह खयो। तूर सीना जबल जो कसम कह खयो। अमन वारे शहर जो कसम कह खयो। 4 कसम खणी 5 नंबर ते मुझो रब छा तो चवे। ओ मुसलमान गौर त कर। मुझे रब फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। ओ मुसलमान गौर कर। मुझे बेनियाज 4 कसम खणी तोखे यकीन ॾियारियो। ओ मुझा बान्हा कायनात जे अंदर हर शइ खे पैदा मां करीम रब कयो आ। 18,000 मखलूक मां अल्लाह पैदा कया, मगर इन 18,000 में मां रब अगर सुहिणो पैदा कयो आ त ओ इंसान मां रब तोखे कयो आ। इन राज के समझ मुसलमान। अल्लाह इए कोन चयो तो फलाणे फिरके वारे के सुहिणो कयो थम। अल्लाह इए कोन चयो फलाणी कौम वारे के सुहिणो कयो थम। इहो त तो असां जो अमल आ। पहिरें इंसान त थी मुसलमानी त बाद जी गाला। पहिरें इंसान त थी। इंसान के मुझे बेनियाज रब फरमायो आ। ओ बान्हा मां अल्लाह 18,000 मखलूक मां सभिनी मां तोखे सुहिणो बनायो आ। तू कॾहिं झिरकीअ जो रंग ॾिसी प्यार करी, कॾहिं हरण जो रंग ॾिसी प्यार करी, कॾहिं शींहं जो रंग ॾिसी प्यार करी, कॾहिं जानवर कॾहिं जीतन सां प्यार करी। मुझो रब तो फरमाए इन जे लाइ तोखे पैदा न कयो थम। मां अल्लाह इन्हनि सभिनी खे तुंहिंजे लाइ पैदा कयो आ, मगर तोखे मां अल्लाह फ़क़त पंहिंजे याद लाइ पैदा कयो आ। मकसद तो पंहिंजो समझ इंसान। तू आयो ज़मीन ते छो? मर्द हुजे या औरत, बुनियादी नुक्तो इहो आ त पहिरीं समझण जी कोशिश कर त तू ज़मीन ते छो आयो आ। अगर तोखे पंहिंजो पाण समझ में अची वियो त मुझे करीम रब जो निज़ाम भी तोखे समझ में अची वेंदो। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। ओ इंसान मां अल्लाह तोखे पैदा कयो आ। छा जे लाइ?
इन जे लानत तो रात ॾींहं दुनिया में मस्त थी, हारियां ही त रात ॾींहं हार पे में मस्त थी, जमींदार ही त रात ॾींहं जमींदारी में मस्त थी, इन जे लानत मुलाज़िम ही त रात ॾींहं नौकरी में मस्त थी, इन जे लानत मजदूर ही रात ॾींहं मजदूरी में मस्त थी। जुमले दे तवज्जो कजा, मुझे अल्लाह ये भी कोन चयो त हारी ही हार पो न कर, जमींदार ही जमींदारी न कर, मोरे सही रईसी न कर, मुलाजिम ही नौकरी न कर। झलियो मुझे रब कोने, झलियो भी कोने, मस्त गुम थियण जो हुक्म भी कोन ॾिनो आ। मुझे अल्लाह त ये चयो आ, ओ मुझा बाना हथड़ो ऐं जिस्म कम कारे कर, रुगी इहा दिल पे यार दे कर। मुझे बेनियाज रब फरमायो, ओ बनी करण वारा हारी, हरड़ो भी हथन सां हलाए दिल में मां अल्लाह के याद कर। ओ जमीन कहण वारा, ओ नौकरी करण वारा, जंहिं भी फील्ड में आ, ओ अल्लाह जूं बानियो, अल्लाह जी बानी मानड़ी भी पचाए पई, रब जो जिक्र भी करे पई, में भी डुहे पई, रब जो जिक्र भी करे पई, फरियो भी दे पई, अल्लाह जो जिक्र भी करे पई, काहड़ो भी करे पई, रब जो जिक्र भी करे पई। पो मुझो अल्लाह फरमाइंदो आ, ओ मुझा बाना, ओ मुझो बांधड़ियो, जदे तवाजो हथ कार देहूं तो आ, दिल पंहिंजे हकीकी यार देहूं दिया। मुझे रब फरमायो, तवा फर्श ते सौदो कंदा हो, अर्श वारो तहांजो खरीदार थी वेंदो आ। गौर कर मुसलमान, फर्श ते सौदो कर, अर्श वारे सां, अर्श वारो चवे तो तू फर्श ते सौदो कर, खरीदार कर थियण जे लाइ मां तैयार आहियां। अल्लाह जो कुरान गवाही ॾेई रहियो आहे, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत। बेनियाज़ रब फरमायो, मां खरीदार हां कंहिंजो ईमान वारनि जो। गौर कर, इहो हिकिड़ो ही जुमलो इन कलाक में समझाइंदो मई, ॾाढो थकला पर कलाक ॻाल्हाईंदुमि इंशाअल्लाह। बेनियाज़ रब फरमायो, ओ मुंहिंजा बानड़ा खरीदार मां आहियां, मगर कंहिंजो गौर कजा। अल्लाह फरमाए तो ईमान वारे जो दरबारे खुदा में सवाल कयोसीं, ओ मुंहिंजा मौला जॾहिं सुहिणो बनाए सभिनी इंसाननि खे, जॾहिं पंहिंजे थियण जो हुक्म ॾिनई सभिनी इंसाननि खे, हाणे जॾहिं खरीदारीअ जो टाइम तो अचे, जॾहिं मुल्ह जो टाइम तो अचे, जॾहिं मकाम जो टाइम तो अचे, मुंहिंजा मौला तॾहिं इख्तिलाफ तो रखी, मुंहिंजा मौला तॾहिं इम्तियाज तो रखी, जुदा तो करी। रब तो चए मुंहिंजा बाना, इहो ई त जुमलो समझण जो आहे, जंहिंजे करे काइनात खे बनायो थमे, खरीदार भी उन जो थींदुसि जेको उन यार जे दर तां हलियो ईंदो आहे। रब चवे थो, पैदा कंदड़ मां अल्लाह, काफर जो भी मां अल्लाह, मुशरिक जो भी मां अल्लाह, मुर्तद जो भी मां अल्लाह, मजूसी जो भी मां अल्लाह, मुनाफिक जो भी मां अल्लाह। लेकिन पूरो कुरान खोल, पैदा कंदड़ भी उहो आ, रोजी भी ॾेई रहियो आ, सुहिणी सूरत भी ॾेई रहियो आ, सब कुछ ॾेई रहियो आ, मगर खरीद कोन करे रहियो आ। छो कोन करे रहियो आ? जॾहिं खरीदार खरीदारी कंदो आ, उहा शइ उन जी मिल्कियत बणिजी वेंदी आ। कणक जी मुद्दा इंतजार थई, मींहुं न वसे, गड़ो न पवे, अञा तुंहिंजी आ, जल्द थ्रेशर कढां, थ्रेशर निकिरी वियो, अञा इंतजार लॻो पियो आ, बोरियूं खणी आए, अञा इंतजार लॻो पियो आ, उठ काॾे ते लॻे, अञा इंतजार लॻो पियो आ। पर जेॾी महिल तोरे सेठ खे ॾेई छॾियई, तुंहिंजो इंतजार ख़तम। यो सच है या न? हाणे मींहुं पवे या गड़ो पवे,
तूफान जे या झक जे उन जो अघु वधी वञे या खुटी वञे तू पंहिंजे शहपर खे वट ॾेई वेही रहंदे छो सौदो थी वियो ओ मुस्लमान छो हाणे तूं आज़ाद थी वए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं ख़रीद कयो इंतज़ार उन जो शुरू थियो सोच त सही मुंहिंजो रब थो चवे हिकिड़ो दफ़ो ओ ईमान वारा तू पंहिंजे पाण खे मां रब जाॾो विकिरो कर हमेशह लाइ आज़ाद थी वेंदे हिकु दफ़ो विकिरो भी थींदी आहे शइ हिकु दफ़ो ख़रीद भी थींदी आहे शइ मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ा हिकिड़ो दफ़ो रुगी पंहिंजे पाण खे विकिरो कर मां ख़रीदार तयार ओ मुझा मौला अर्ज कयोसी मुझा मौला विकिरो करण जे लाइ त दिलि चवे थी पाण खे विकणा पर तोखे ॾिसी बि नथो सघां ॿुधी बि नथो सघां सौदो त उन सां कबो आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल थींदी आहे मौला तूं त ॾाढो दूर आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां त दूर आहियां पर मुंहिंजो मुस्तफ़ा तोखां दूर कोन्हे को समझण जी कोशिश कर बेशक अल्लाह हाज़रा अल्लाह नाज़रा अल्लाह गड्डा सब के सा मगर दिसण वारो कोई कोन्हे को अल्लाह आहे त गड मगर कन बुधण ला तैयार न हन कनन में बुधण जी ताकत ही कान्हे का अल्लाह आहे त गड मगर छुहण जी ताकत भी कान्हे का ओ मुझा दोस्त अजीज उन बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा बाना मां तोखां दूर हां इन करे जो तू मुझे आवाज के बुद्धि भी न तो सगी दिसी भी न तो सगी सौदो भी न तो करे सगी हाँ सौदो जरूर कर मौला पो कीअं कया रब तो चवे मुझे पिरीअ जे कदमन में चंबुड़ी पाओ मुझे महबूब जे दामन में हथड़ा विझ जॾहिं हथड़ा विझी पंहिंजे पाण खे मुझे यार जे हवाले कये मां रब तुंहिंजो ख़रीदार थी वेंदो हां पोजन जो न ख़रीदार मुझो रब बणजी वेंदो आहे गला गला जंहिंजो न ख़रीदार चवंदा न अदा कणक पास्को वारन खे ॾेई छॾीसीं उन्हनि जा बाबा गुदाम एॾा मज़बूत आहिनि एॾियूं दवाऊं उन्हनि वटि आहिनि जो 5 साल बि कणक पई हुजे ख़राब कान थींदी आहे छो हुननि वटि इंतज़ाम वॾो आहे दुनिया जो इंतज़ाम इहो आहे मुंहिंजे रब जो इंतज़ाम निहार 900 साल गुज़री विया अब्दुल कादिर जीलानी जवान पंहिंजे जान जो सौदो करे छॾियो अहिड़ो ख़रीद करण वारे करे छॾियो जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 900 साल खां बाद भी जंगलन में जबलन में दिलनि ते हुकूमत करे रहियो आहे सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से सैयदना अबू बकर सिद्दीक 1400 साल अग दुनिया जे तख्ते ते हुयो उन खां बाद केतराई बादशाह या नालो ही कोने लेकिन अबू बकर सिद्दीक अज भी दिल में छो दिल में उन दरे मुस्तफा ते दामन में हथड़ा विझी सौदो कयो उमर आयो उमर बिन खत्ताब आयो फारूक आजम बणजी वयो सौदो थी वयो उस्मान आयो सौदो थी वयो ज़ुन्नूरैन बणजी वयो अलीउल मुर्तज़ा सौदो कयो हैदर करार बणजी वयो जंहिं भी सौदो कयो अल्लाह उन जो सौदो कबूल कयो जंहिंजो ख़रीदार खुदा बनियो जेसिताईं खुदाई हुंदी उन जो नालो भी हूंदो जंहिंजो ख़रीदार बणजे कहजो जंहिंजो ख़रीदार मुझो खुदा थींदो ऐं ख़रीदार कंहिंजो थींदो क्लियर चई छॾियईं इन्नल्लाह अश्तरा बेशक अल्लाह ख़रीद कंदो आहे कंहिंखों जेको भलो वापारी हूंदो आहे चवंदो हल्की सल्की रिढ मूंखे न खपे शय खपे मुखे साईं कीमत वडी अचे कीमत खे कोन ॾिसंदो हां शय खे ॾिसंदो हां एतरी मंज़िल करे आयो हां वञा वठी तका शय वठी वञा मुझो अल्लाह भी फरमाए थो ऐ इंसान तोखे पैदा मां रब कयो आ मगर तो इंसानन मां ख़रीद मां रब
कंदुसि चूंडे चूंडे मुझा मौला तोखे जिन्स कहिड़ी थी वणे तोखे शय कहिड़ी थी वणे रब तो फरमाए दुनिया वारा रंग ॾिसंदा हन दुनिया वारा ढंग ॾिसंदा हन मां अल्लाह न की रंग ॾिसां न की ढंग ॾिसां मां अल्लाह दिलनि जो मालिक हां मां अल्लाह के उहा दिल वणंदी आहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कंदी आहे मुझे करीम रब जे दरबार में इन करे मुझे रब फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन मां ईमान वारन जो खरीदार बन्यो हां जेकरे मोटाए वठी हलां तोखे पर अञा इन आयत खे पूरो कयां रुगी ईमान वारन जो खरीदार मौला छा छा खरीद कयो थई अनफुसहुम उन्हन जू जानियूं भी मां रब खरीद करे छड़ियूं व अमवालहुम उन्हन जा माल भी मां रब खरीद करे छड़िया ओ मुझा करीम रब जदे खरीदार खरीदारी कंदो आ उन जो मुआविज़ो अदा कंदो आ ओ मुझा मौला मुआविज़ो कहिड़ो ॾिनो थई रब फरमाए थो बे लहुमुल जन्नत जन्नत तुझे ला सिंगारे छड़ी थमे रुगो हिन दुनिया जे रंगीनीअ खे छॾण वारा चंद घड़ियूं हिते या हमेशा मज़ा मां रब तोखे जन्नत में वठराईंदुसि खरीद मुझो रब बेशक कंदो आ लेकिन कंदो कंखे आदा गुलाम कादर उनखे खरीद कंदो आ जेको दरे मुस्तफा ते पंहिंजी पेशानी झुकाईंदो आ जेको दामन मुस्तफा में पंहिंजा ॿई हथ सुक विझंदो आ मुंहिंजा दोस्त मुंहिंजो अल्लाह भी उन जो खरीदार थींदो आ जेको दरे मुस्तफा जो गदागर थींदो आ अल्लाह उन जो खरीदार थींदो आ जेकर अञा भी समझ में न अचे त रब क्लियर जो त खरीदार मां मोमिन जो हाँ मोमिन कदे थींदो अज त मुझे मदीने जे मीर का पुछो तो या रसूल अल्लाह मोमिन कदे थींदो चो त अल्लाह जे दीन बुधाइण वारो केरा चो मदीने जो शान ओ मुझा मुसलमान भा ओ मुझा मुसलमान भा मुझे करीम मुस्तफा जो खाइण तो असां जे ला निहारण तो असां जे ला उथण वेहण तो असां जे ला शादियूं करण तो असां जे ला औलाद सां प्यार करण तो असां जे ला कीअं तो असां जे ला तो असां जेकी कुछ कंदा हो पंहिंजे ला मुझो मुस्तफा जेकी कुछ कंदो आ तो असां जे ला जेकर मुझो करीम आका न करे हाँ शादी तो के शादी करण केर सिखारे जेकर मुझो करीम आका पंहिंजे बचड़न सां प्यार न करे हाँ हसनैन करीमैन के कुलड़न ते न खणे हाँ अज डोटन के कोखी करण ला भी तैयार कोन हुजे हाँ मुझो मुस्तफा करीम अगर गरीबन सां प्यार न करे हाँ अज गरीबन दे को निहारण ला भी तैयार कोन हुजे हाँ मुझो मुस्तफा अगर यतीमन सां प्यार न करे हाँ अज यतीमन के मानो धिक्का दई मारे छदीन हाँ दुनिया ते अगर एहसान आहे त मुझे करीम मुस्तफा जो अज तो न दरे मुस्तफा ते हलऊं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा पुनल रब तो बणजे ईमान वारन जो खरीदार ओ मुझा महबूबा असा के दग देखार जे में ईमान वारा बणजी पहूं त रब असा जो भी खरीदार बणजी वने छो त एक दफो रब जो खरीदार बणियो सभनी सूरन का आजाद एक दफो तकलीफ करे पाण के सूरन को आजाद करे छद मुझे मदीने जे मीर फरमायो हो ईमान जू निशानियों पुछण वारा हे फकीर आशिक राज पर ताहिरी सजन साईं जो गुलाम गाल कंदो आ हथ ठोकी न चोसा के नमूना समूना फकीरन के इंदा ही कोनन के लेकिन सच जी ऐं सिधी गाल कण को रुक जुबो भी ना है ओ मुझा दोस्त अजीज कहड़े भी मर्द बेफिक्र वारो आ
हिन मुझे करीम आका जे हदीस के फॉलो करण वारो आ। मुझे करीम आका फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे मदीने जे साईं फरमायो तेस ताईं कोई भी मोमिन तव्हां मां न थी सघंदो हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही जेसते पांजे अब्बे ऐं अम्मा खां वधीक मां मुस्तफा सां प्यार न कंदो व वलदिही पांजे पुटरन खां वधीक पांजे न्याणन खां वधीक जेसी मां मुस्तफा सां प्यार न कंदो वन्नास अजमईन। कायनात जे अंदर जेतरा भी इंसान हन जेसते उन्हनि सभिनी खां वधीक मां मुस्तफा सां प्यार न कंदो तेसी ईमान वारो कोन थी सघंदो। जे ईमान वारो न थी सघंदो त मुंहिंजो रब भी उन जो खरीदार कोन बणबो। हिकड़ी झलक ॿुधी वञ ऐलाने जंग मुझे करीमा का फरमायो गुलामन के हुक्म थियो अचो तैयारी करे। हिकड़ी औरत जो मुर्स दुनिया में मौजूद ना है पुटड़ा ब हिकड़े जो नालो मुअव्विज हिकड़े जो नालो मास हिकड़े जी उम्र 7 साल बे जी 8 साल या 9 साल साल डेढ़ जो फर्क आ। अजो अमड़ रोई रही आ बचड़ा पुछन था मुझी जी जल अम्मा जी मुझा बचड़ा अम्मा रोई छो थी निहारे चवे थी बचड़ा इहा दर्दन जी कहानी न पुछो ओ असा जी अम्मा अगर असा के न बुधाई दिए त के बुधाई दिए ओ मुझा बचड़ा अमड़ जी जल बचड़न के भाकड़ो पाए जवाब दी दिया ओ मुझा बचड़ा अज मुझे करीम आका ऐलाने जंग फरमायो अगर तव्हां जो बाबो हुजे हाँ मां उनके जरूर पंहिंजे महबूब जे लश्कर में मोकलिया। हर औरत चाहींदी आ मुझो मुर्स मूंसां गॾु हुजे मगर जन के मुझे मुस्तफा करीम सां प्यारा उन्हनि जी तमन्ना सां जो मुर्स हुजे त मदीने वारे मीर जे गुलामीअ में हुजे। उन मुअव्विज़ ऐं मआज़ बिनी मासूम बचड़न अमड़ दे निहारे चयो अम्मा जीव बचड़ा अम्मा फिक्र न कर नढड़ा हूं त छाहे रुगी इजाजत दे असा बई वनी पंहिंजे महबूब जे गुलामन में नालो गणाए था चऊं। मुसलमानो गौर कयो बचड़ी वालो गौर कयो जेके पंहिंजो बचड़ो हुंदो आ सो भी हिकड़ो न बई बचड़ा तैयार था थियन हिकड़े पासे निहार बचड़े जी मोहब्बत हिकड़े छो त मुर्स मोकलण सहुलो आ बचड़ो मोकलण ॾाढो ॾुखियो आ लेकिन मावा मुझे करीम आका जी हदीस आ ईमान वारो तॾहिं थींदो आ जॾहिं बच्चन खां वधीक मुझे महबूब सां प्यार कंदो आ। जी जल अमड़ा बिनी बचड़न के थी चवे ओ मुझा बचड़ा अगर इहा तव्हां जी तमन्ना त मुखे इन खां वधीक ॿियो छा खपे। करीम आका जा गुलाम कतार में बीठा हन भाइर हिक ॿिए खे था चवनि नंढो तो वॾे खे चवे अदा पहिरियों तू बीह जा बाद में कुछ साहबा छॾे वरी मां थो बीहां जॾहिं महबूब ईंदो गौर त कर मासूम बचड़ा भाइर सम्झारी था हिक ॿिए खे मुअव्विज़ मआज़ खे तो चवे जॾहिं महबूब अचनि त चीचुन ते बीही मथे थी जा त कद कुझु वॾो नज़र अचे। ओ मुसलमान गौर कर अज करीम आका जे दरबार में
मुअव्विज़ ऐं मआज़ मासूम 7-8 सालन जा बचड़ा सहाबा जे सिफ़ में बीठा हल मुझो करीम आका ईंदो आ करीम आका ॾिसंदो छो त कोर कमांडर जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यहाँ जिम्मेवारी आ त हो ॾिसंदो आ त कहिड़ो फिट आ कहिड़ो अण फिट आ तू भी सही आ मुझो महबूब सही कंदो थो वञे जेॾी महिल उन मासूम बचड़े ते आयो मुझे करीम आका जे पाक लबड़न मां मुर्क निकती निहारे पुछन था नंढड़ा तू छो बीठो आ अर्ज़ तो करे पेरन जे खुड़ीअ ते मथे थी या रसूल अल्लाह मां ॾिसण में नंढड़ो आ पर उम्र जो ॾाढो वॾो खुड़न ते मथे थींदो आ मुझो करीम आका उन जे इन जज्बे दे निहारे मुझो करीम आका फरमाइंदा तोखे ख़बर आ त जंग छा खे चइबो आ हा मुझा आका मुझो बाबो भी जवान हुयो मूंखे मुझे अमड़ तैयार कयो आ मुझो करीम आका येस कंदो आ तू कबूल आ जेडी मल कबूल थियो वरी मुझो महबूब हलंदो वयो दरमियान में 2-3 ॿिया सहाबी जडे उन जे नंढे भाउ जे मथा मुझो करीम आका आयो उन दे निहारे तो उन पेरन ते मथे कयूं पंहिंजूं अंगुड़ियूं मथे कयूं मुझे करीम आका जो तू त मासूम या रसूल अल्लाह मां मासूम न आहियां हो जेके तव्हां पास कयो आ मां उन खां भी ॾाढो हां भले मूंखे वेढ़ाए ॾिसो ईमानी कुवत निहार मुसलमान मुझो करीम आका हिकड़ी निगाह मुअव्विज़ ऐं माज़ दे पियो करे त हिकड़ी निगाह अर्श दे करे रहियो आ फर्श ते मुअव्विज़ ऐं मआज़ पिया ॻाल्हाइनि मुझो करीम आका अर्श दे पियो निहारे त मुझो रब खुश थी करे चवे ओ जिब्राइल होॾे निहार मुझे महबूब जे परवानन दे निहार मुझे महबूब जे दीवानन दे निहार आहिन त मासूम कुर्बान इन जे अमड़न ता दुनिया सजी हुजे जे अमड़ बई बच्चा मोकिलिया मुझे करीम आका फरमायो तू कीअं थो चवी मां का ॾाढो हां मुझा महबूब मुस्तफा भले मैदान ते लाहियो मुझो करीम आका गौर त कर मुझे करीम आका मुअव्विज़ खे भी सॾु कयो मआज़ खे भी सॾु कयो हाणे पाण में फाकुर पाए कुश्ती था विढ़न नंढो थो वॾे खे चवे ओ मुझा अद्दा ओ मुझा भा तोखे त महबूबन कबूल करे छॾियो आ मूंखे नंढड़ो समझी छॾीन था तू पंहिंजे पाण खे केराए छॾिजा त मन मां भी कबूल थी वञा ओ मुसलमान गौर कर तोखे बचड़ा मिठा मगर जन जो ईमान कामिल उन के मुझो मुस्तफा मिठो बच्चन का वधीक मिठो आ जानन का वधीक मिठो आ गाल के थोड़ो जल्द खुटाया उन्हने बिनी के मुझे करीमा का कबूल कयो जॾहिं मैदान जंग में पहुता अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइन था हिकड़ो मुझे सजे पासे बीठो आ हिकड़ो खबे पासे बीठो आ जेडीमल अबू जहल सामो पंहिंजे सवारी ते थो अचे त सजे पासे वारो मुखां थो पुछे ओ सोहणा अब्दुर्रहमान ॿुधाए त अबू जहल कहिड़ो पान फरमाइन था खिल बचे थी वरी अञा हिन पुछी बस कयो वरी हेॾ वारो थो पुछे ओ चाचा इन खे न मूंखे ॿुधाए त मां वञायो अबू जहल कहिड़ो आ हो चवे मूंखे ॿुधा अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइंदो आ बस देरी आ थी मूं चयो ओ इहो जेको वॾे शमले सां था ॾिसो वॾे ठठ ठांकर सां था ॾिसो इहो ई उन्हनि जो उन फौजन जो सरदार आ इहो ई वॾो पहलवाना अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइन था बस चवण जी देरी ही इए बी बगलन मां निकता जीअं अबाबील जा पखी निकरी वया हिन भा चयो त पहिरीं मां पहुचा पहुचंदा वया हिकड़े अबू जहल जे सवारीअ खे धक हया बे अबू जहल खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ धक हणी जॾहिं फर्श ते कहरायो अबू जहल आखिरी रड़ियूं करे चयो दुख इन ॻाल्हि जो आ मरणो त ज़रूर हुयो पर मुस्तफा जे नंढड़नि गुलामनि मूंखे मारे छॾियो मुसलमान खुदा खरीदार जरूर बनबो मगर कंहिंजो ईमान वारन जो ईमान वारो केरा जेकॾहिं सच सां पंहिंजे पाण ते निहारियूं असांजी मुसलमानी भी मशकूक आहे
ईमान मोमिन त परे जी गाल हा, मुसलमानी भी तो असा जी मशकूक आ। रुकी मुसलमान पान के सदायूं त छा मुसलमान जेला मुझे करीमा का न फरमायो अच्छा मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही वयदिही गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। मदीने जे मीर फरमायो मुसलमान उहोआ जे जुबान खां भी बियो मुसलमान महफूजात हथड़न खां भी बियो मुसलमान भा महफूजा। रात ॾींह ये जुबान कांथी बीहे कंहिंजे खिलाफ तो ॻाल्हाई पंहिंजे मुसलमान भाउ जे। रात ॾींह हथ को नथा बीहन हे तुंहिंजो दिमाग़ नथो बीहे। रात ॾींह मनसूबा तो ठाही कंहिंजे लाइ पंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ। मुंहिंजो करीम आका तो फरमाए तो मुसलमान आहे ई उहो जंहिंजो ॿिए मुसलमान भाउ सां प्यार हुजे, हथड़नि सां भी प्यार हुजे, ज़ुबान सां भी प्यार हुजे। मुंहिंजो अल्लाह उन जा ई गुनाह मुआफ़ कंदो। पो हाणे ईमानदारी सां मुझे सुने लतीफ़ सरकार जो शेर चवा पो मुखे बुधा पाण फरमाई था वनी छो वणकार वनी छो वणकार अदा हित न गोली हो तके लिको कीन लतीफ चे बारो जो बेपार थी सती बधु संदरो पिरत पुन लसी पार तिहा पो निगार तत्तो में तेरो दोस्त जो हिन दिल जे आईने में पंहिंजे दिल वारे चेहरे ने ॾिस ऐं पाण खां पुछ त तुंहिंजे दिल में ॿिए मुसलमान भाउ जे लाइ छा हली रहियो आहे। पोइ पंहिंजे पाण खां पुछ त मोमिन हई या मुसलमान या अञा का टी शइ हई। ओ मुसलमान पंहिंजो ईमान बचा, पंहिंजे मुसलमान भाउ सां प्यार कर, हुन जे इज़त जी हिफ़ाज़त कर, हुन जे माल जी हिफ़ाज़त कर, हुन जे जान जी हिफ़ाज़त कर। तू बे मुसलमान भाउ जी हिफ़ाज़त कर, मुझो रब तुझी हिफ़ाज़त फरमाई दो। मां न तो चवा ताजदारे मदीना फरमायो इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा। तवा ज़मीन वारन ते रहम कयो, अर्श वारो तवा ते रहम फरमाई दो। मोटी हला कुरान करीम जे उन आयत ते अल्लाह चार कसम खया घणा वरी याद कर घणा। हाणे भला बुधा पहिरो कसम रब छा जो खयो तोखा विसरी वयो। चो इंजीर जो। ॿियो कसम रब छा जो खयो ज़ैतून जो। टियों कसम रब छा जो खयो तूर सीना जबल जो। चौथो कसम रब छा जो खयो चो मक्के जे शहर जो, अमन वारे शहर जो। चार कसम खणी मुझे करीम रब ऐलान कयो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। मुझे रब फरमायो बेशक 18,000 मखलूक मां रब पैदा कया, पर सभिनी में सुहिणो ऐं इंसान मां रब तोखे बनायो आ। हाणे थोड़ो इन इंसान के वठी मथे हल, तुझो ईमान भी ताज़ो थे, तुझो दिमाग भी जरा खुले। कायनात में 18,000 मखलूक, उन 18,000 में सुहिणो केरा जवाब दे। जवाब दे इंसान सुनो वरी इंसानन जे जमायत में अच। सभिनी इंसानन में केड़ा इंसान सुना चो अंबिया। तमाम इंसानन में अंबिया जी जमायत सुहणिया, वरी तमाम अंबिया जे अंदर सभिनी का सुनो केरा। जवाब दे चो मुझो महबूब मदीने जो यार, मदीने जो ताजदार, महबूबे मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात तमाम अंबिया में सुनो। जरा गौर कर
इंसान त इंसान, लेकिन इंसान में अंबिया सोना, अंबिया में मुझो मुस्तफा सभनी का निरालो। वरियच इंसानन में इंसान कुल जम्मो जा दोस्त उम्मत, आदम जी भी उम्मत, इब्राहिम जी भी उम्मत, इस्माइल सुहने जी भी उम्मत, मूसा कलीमुल्लाह जी भी उम्मत आहन, उहे भी इंसान आयो, तू असा भी इंसान, मगर सभनी उम्मतुन में वरी सुहनी उम्मत कहिड़िया जवाब तोखे जवाब न थो अचे। मां रब जो कुरान पढ़ी थो बुधाए, मुझे करीम रब चयो कुंतुम खैर उम्मतिन, ओ मुझा महबूब मुस्तफा जी अंबिया में तुझे रब तोखे निरालो बनायो आ, ये उम्मतुन में तुझे करीम रब तुझे उम्मत के निरालो बनायो आ। शीह ही शीह मुझे करीमा का जे कलमे पढ़ण वारा तू नसीबन वारो आ। रब जी मर्जी हुई मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में मोकलिया, ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत में मोकले, उन जी मर्जी हुई, लेकिन नसीबन वारो हई तने मुझे मुस्तफा जे उम्मत में आयो आ। हाणे पंहिंजे नसीबन ते नाज भी कर ऐं जंहिंजे करे रब हे एजाज बख्शो थई, उन मुझे मुस्तफा सां प्यार भी कर। हकीकत में अञा भी गाल खे वधा, गाल खत्म न थी थे। उम्मतुन में सब का सुहणी उम्मत रब तोखे बनायो। आसमानी किताब तौरेत भी, ज़बूर भी, इंजील भी, कुरान भी, लेकिन ईमानदारी सा बुदा तौरेत भी हक्का, ज़बूर भी हक्का, इंजील भी हक्का, मगर कुरान जो शान ही निराला छाजे करे जो खुदा पंहिंजे महबूब खे जेका शइ ॾिनी आ उहा सभिनी खां आला ॾिनी आ। मुझे करीम रब अंबिया में महबूब के आला, नबूवत में मुझे मुस्तफ़ा के आला, रिसालत में मुझे मुस्तफ़ा के आला, उम्मत में मुझे मुस्तफ़ा के आला, आसमानी किताबन में मुझे मुस्तफ़ा के आला। जरा गौर कर, इब्राहिम अलैहिस्सलाम जाब सहाबी, ईसा अलैहिस्सलाम जाब सहाबी, मूसा अलैहिस्सलाम जाब सहाबी, मुझे मुस्तफ़ा जाब सहाबी। मुझे करीम रब पंहिंजे महबूब के सहाबा भी आला दिना, मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा के बचड़ा हसनैन करीमैन भी आला दिना। मुझे करीम रब न्याणी भी आला, न्याणियों भी आला, बचड़ा भी आला। ओ मुझा दोस्त अजीज, हर नबी के मुझे करीम रब वली दिना, लेकिन मुझे मुस्तफ़ा जा वली भी आला। सबब कहिड़ो आ, जरा गौर कर। आदम अलैहिस्सलाम आयो, नबूवत जो सिलसिलो बंद न थियो। ईसा अलैहिस्सलाम आयो, नबूवत बंद न थी। इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, नबूवत बंद न थी। इस्माइल अलैहिस्सलाम आयो, नबूवत बंद न थी। दीन बंद न थियो, नेमतूं बंद न थियूं। जॾहिं मुंहिंजो मदीने जो मीर आयो, रब चयो मूं दर ई बंद करे छॾियो। मौला छाजे करे दरड़ा पियो बंद करी, मुझो रब तो फरमाए जंहिंजे करे सभई दरड़ा खोलिया हम। जॾहिं उनखे आणियमि त हाणे मां दर बाक़ी कंहिंजे लाइ खुलियल रखां। ओ अल्लाह जा बाना पंहिंजे किस्मत जे मथा नाज कर, पंहिंजे किस्मत जे मथा नाज कर। मुझे बेनियाज रब नबूवत जो दर मुझे मुस्तफ़ा करीम जे मथा बंद फरमायो। रिसालत जो दड़ो मुझे करीम मुस्तफ़ा जे मथा बंद फरमायो। लेकिन मुझे मुस्तफ़ा जे रहमत जो ज़मानो, नबूवत जो ज़मानो ता क़यामत कायम ई दाइम रखियो। हिदायत जो दर मुझे रब बंद कोन फरमायो, रहमत जो दर मुझे रब बंद कोन फरमायो। सिलसिलो जारी रखियो, कीअं जारी रखियो? मुझे करीम आका जे गुलामन सहाबन जे हथा, ताबईन जे हथा, तबा ताबईन जे हथा, औलिया अल्लाह के जरा गौर कर। रब कुरान करीम में औलिया अल्लाह जो 12 शान छो बयान कयो। इन करे जो महबूब जे दीन जे हिफाजत जो ज़िम्मो अल्लाह औलिया जे हवाले करे छॾियो हो।
मुझे करीम रब के खबर मुझे महबूब जो ज़ाहिरी ज़मानो भी हिकड़े ॾींहुं मुकमिल थियणो आहे, सहाबा जो ज़मानो भी मुकमिल थियणो आहे, ताबई तबा ताबईन जो ज़मानो भी मुकमिल थियणो आहे, लेकिन औलिया अल्लाह जो सिलसिलो ता क़यामत हलणो आहे। मुझो खुदा ओहो आहे जेकी ॾींदो आहे उन जी हिफ़ाज़त भी पाण करण ॼाणंदो आहे। टाइम पूरो थी वियो, ॾाढो थकल सच पुछो ई जेको ॻाल्हायां पियो सिर्फ़ इहो मोहब्बत ऐं अंदर में जेको दर्द आहे, अंदर में जेको हिकिड़ो सूर आहे उहो इहो आहे त मन ख़ुदा जो दीन जेको पैगाम अल्लाह जे मख़लूक ताईं पहुची पवे, मन अल्लाह जे मख़लूक मां को, मन अल्लाह जे मख़लूक मां को संभाले रखो। मोहम्मद यूनुस काॾे वे हाँ वरी ने गोट प्रोग्राम पोते ॿुधाईंदे हींअर सुवाल जो हींअर टाइम पूरो थियो। मां कल्ह किथों ठटे खां किथों पहुतो हाँ, वरी हैदराबाद वरी कराची, रात 2:30 बजे घर पहुतो हाँ। हे अदे मोहम्मद ईसाई अदे गुलाम कादर खे ख़बर आहे उनखे जवाब न ॾेई सघियोसि। अॼु मुंहिंजे आराम जी राति छो त सुभाणे मुंहिंजो प्रोग्राम शेड्यूल में हो। फ़कीर नसीर दीन कज़ाक आहे इन भिरिया सिटी जे मंगे जे पासे, उन्हनि खे प्रोग्राम ॾिनल हो। मां जो हिकिड़ी राति आराम करे वरी उन्हनि ॾे वेंदासीं, पर हे दरमियान में दोस्तन खे ॾिनुमि ॻाल्हायो मुंहिंजो मां ईंदुमि 2-3 मिंट ये तव्हांजे मोहब्बत में वेठासीं, ये मिंट बि विञायूं नथा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ु पे कयो सभु कुझु मुंहिंजे ख़ुदा ॾिनो आहे, सभु कुझु ॾिनो आहे पर आला खां आला ॾिनो आहे। तो असांखे ख़ुदा महबूब ॾिनो आला। सोच सही त तूं भटकियो आहीं छा ते मुसलमान, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो छा ते आहे, हेॾे होॾे तो ॾिसी छो थो। चरिया भटकंदो त हुआ जंहिंखे कुझु न मिलंदो आहे। तोखे नबी मिलियो इमामुल अंबिया, तोखे नबी मिलियो इमामुल अंबिया, नबियन जो सरदार। तोखे किताब मिलियो कुरान करीम आसमानी किताबन जो सरदार। तोखे अबू बकर मिलियो सिद्दीकन जो सरदार। तोखे उमर मिलियो अदालत जो सरदार। तोखे उस्मान मिलियो हयादारन जो सरदार। तोखे मुंहिंजो दिलबर अली मिलियो विलायत जो सरदार। तोखे मुंहिंजो सुहिणो हसन ऐं हुसैन मिलिया जन्नत जे जवानन जा सरदार। असां तव्हांजे बचड़न खे अम्मा साइण खातून जन्नत बतूल साइण मिली जन्नत जे औरतुन जी सरदार। मोटी आ बगदाद जे तरफ निगाह कर, सुनो अब्दुल कादिर जीलानी घोट मिलियो वलियन जो सरदार। वरी मुंहिंजा दोस्त लहिया अल्हम्दुलिल्लाह अहिड़े दौर जे अंदर बि सजण साईं जहिड़ो मुर्शिद ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विलायत जो सरदार। तमाम औलिया अल्लाह के मुंहिंजो रब सलामत रखे, उन्हनि जे फयूज़ व बरक़ात के मुंहिंजो रब सलामत रखे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंजो खाइबो तंहिंजो ॻाइबो, मां पुछण थो चाहियां त तोखे कमी रब ॾिनी कहिड़ी आहे? वो भी भटकियो पियो आहे, छाते भटकियो आहे? ओ मुसलमान खुदा जो खौफ कर, खुदा जे खौफ में रह, अल्लाह ताला जे मखलूक सां प्यार कर। हिकड़ी झलक ॿुधाई खुदा जे खौफ जी, हिकड़ी झलक। जन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कयो, उन्हनि पंहिंजी ताकत जो कॾहिं बि इज़हार कोन कयो। नालो तो वठा अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु, जंहिंजे ताकत जो लोगो दुनिया मञी दे। ग़ैरन चई छॾियो त जेकॾहिं अञा 10 साल सुहिणो उमर दुनिया में हुजे हाँ त हिकिड़ो काफ़र भी ज़मीन जे खिते ते को न बचे हाँ। ओहो सुहिणो अमीर उमर जेको मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे लाइ फरमायो त मुंहिंजो उमर जे रस्ते सां ईंदो आहे त शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आहे। ओहो अमीर उमर जंहिंजे दौरे हुकूमत जे अंदर तमाम फुतूहात जो सिलसिलो वधियो। हिकड़ी झलक ॿुध, बैतुल मुक़द्दस छा यरूशलेम बैतुल मुक़द्दस जॾहिं फतेह थियो आहे, अमीर उमर उते गवर्नर मुक़रर कयो आहे। उन गवर्नर ख़त लिखियो, या अमीरुल मोमिनीन, ओ सुणा उमर फारूक, दुनिया तुंहिंजो नालो ॿुधी हैरान आहे। दुनिया तव्हांजे दीदार जे झलक जी मुंतज़िरा। तव्हांजो गुलाम यरूशलेम बैतुल मुक़द्दस जो गवर्नर अर्ज़ तो करे, सुहिणा असांजी दावत क़बूल
कयो। अमीर उमर सुने दावत कबूल कया। जंहिंजी हज़ारनि कोहन में हुकूमत आ, जंहिंजो नालो ॿुधी कैसो कसरा कंबी रहिया आहिनि, कुफारनि जा वॾा वॾा जोधा किरी रहिया आहिनि, उहो नाले वारो अमीर उमर अॼु दावत खाइण थो वञे। दुनी मुल्क जो सरबराह जे हैसियत में, सदर जे हैसियत में, अगवान जे हैसियत में, मुसलमाननि जे अमीर जे हैसियत में, लेकिन मदीने मां जॾहिं निकिरे थो गॾु छा थो खणे? हिकिड़ो गुलाम ऐं हिकिड़ी ॾाची। दुनिया जी सरबराही करण वारा थोड़ी रुगी चोटड़ी थी मिले त पंहिंजे आपे मां निकिरी थो वञे। मिट विसरी विया, माइट विसरी विया, ॼण त तूं ॼमंदे ॼामे हो मुसलमान कबर में हलणो अथई। यादि रख, 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना, आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना। हिकड़े ॾे हलणो अथई कबर में, ओ ज़मीन ते तकबर करे हलण वारा दुनिया जे ज़ोर ते या हुस्न जे ज़ोर ते या जवानी जे ज़ोर ते मुझे रब जो कुरान त ॿुध। मुझे बेनियाज़ रब फरमायो वला तुसाइर खद्दक लिन्नास वला तमशी फिल अर्द मरहा इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला। मुझे बेनियाज़ रब जो कुरान दिस, मुझो अल्लाह तो फरमाए ओ जमीन ते आकड़ करे हलण वारा छाते तो आकड़ करी। अगर पान के ताकतवर तो समझी तो मुझे जमीन के चीरे देखार। रब तो चवे मुझे जमीन के चीरे देखार। ताकत वारो तमा खुदा इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, जॾहिं हुक्म कंदो हाँ जमीन में ज़िलज़िलो अचे वेंदो आ, जमीन फाटी अधड़ अधड़ थी वेंदी आ। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए ओ जमीन ते आकड़ करे हलण वारा तू कदे मुझे जमीन के चीरे को न सघंदे। अल्लाह फरमाए तो मुझे जबलन दे त निहार केडा न लंबा, छा तू इनन खां बि वधीक मोतबर हई? छा तुझी ताकत इनन खां बि वधीक? छा तू इनन खां वधीक? वलन तबलुगल जिबाल तूला। रब तो चवे मुझे जबलन दे निहार, केडा न ढिगाहन, केडा न वडाहन, लेकिन पो बि कंधड़ो झुकाए वेठा हन। ओ बेवफा इंसान तोखे छा थियो? ओ मुझा दोस्त अजीज, अजु अमीर उमर सुनो हिकड़ी डाची थो काहे, हिकड़ो गुलाम थो वठे। जॾहिं मदीने का काफी फासलो बाहर कुछ मैल हलिया, अमीर उमर डाची तां लहंदो आ, गुलाम के चवंदो आ बच्चा तू डाची ते मथे वेह। गुलाम अर्ज कंदो आ किबला मां गुलाम हां, मुझा साईं मां गुलाम हां। पाण फरमाइन ता तू के जो गुलाम आई, तोखे भी रब पैदा कयो आ, मां उमर के भी रब पैदा कयो आ। मां पंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक जुबान मां ॿुधो भी आ, अखियुनि सां ॾिठो भी आ। मुझो मदीने जो मीर फरमाईंदो आ जेकी कुछ पंहिंजे लाइ पसंद कयो उहो पंहिंजे गुलाम जे लाइ पसंद कयो। गुलाम डाचीअ ते अमीर उमर सुहिणो, डाचीअ जी महार हथ में सिलसिलो हली रहियो आ, वारो वारो थी रहियो आ। अजीब इत्तेफाक आ, जीअं जो मुंहिंजा दोस्त यरूशलेम वेझो थो अचे, अजीब इत्तेफाक आ, रब जी कुदरत आ, इम्तिहान अची वियो। हज़रत अमीर उमर जे लहण जो वारो गुलाम जे वेहण जो वारो थी वियो। अमीर उमर सुनो लही पियो। इश्क मोहब्बत ने सहाबी न खे चइबो महबूब संदे मान खे समझण त दुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण त दुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण त दुखियो आ। ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाब थी वया,
असहाबी थी वया, असहाबी थी वया, असहाबी थी वया। उन इश्क ऐं ईमान खे समझण त दुखियो आ, उन इश्क ऐं ईमान खे समझण त दुखियो आ, हिन मोहब्बती मिजाज खे समझण त दुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुखियो आ। अमीर उमर लही बीठो गुलाम दाचिए ते चढ़ण का पेरी अर्ज तो करे किबला यरूशलेम सामोआ, गवर्नर इंतजार में आ, पंजाबी इंतजार में हल, परावा भी इंतजार में हल, दिसी करे छा चवंदा मुखे हया थो अचे, मुझे सुने अमीर उमर मोहर मदीने दे कादे कई मदीने दे मोहर करे गुलाम के फरमायो तू मुडे दो तो दिसी त तोखे हया थो अचे। हा साईं, पाण फरमायो मां मदीने दे तो दिसा त मुखे भी हया थो अचे। तू मुझो गुलाम हई, मां मदीने वारे मीर जो गुलाम हाँ, तोखे मुझे मथा हया थो अचे, मुके पाजे महबूब जे हुक्मन जे मथा हया थो अचे। कियां उमर इए करे जी महबूब न कयो, मुझे महबूब गुलामन सा प्यार कयो। तू दुनिया जी परवाह तो करी, मुके खुदा ऐं मुस्तफा जी परवाह। गुलाम दाचिए ते अमीर उमर महार हथ में सामो गवर्नर बीठो आ, दुनिया जा वडा वडा अमीर बीठन, सिपह सालार बीठन, जेको गवर्नर मुकर्ररा उनके चवण लगा छा इहो बादशाह हुआ जेको रंग जो कारो आ, जंहिंजा चप भी थुल्लाहन, जंहिंजी अजीब हैयत आ, जेको उठ ते सवारा, इन खां त लख दफ़ा होॾे प्यादल गुलाम ॾे निहार, जंहिंजे हथ में महाराज जेको चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी रहियो आ। यरूशलेम जो गवर्नर चवंदो आ ॾिसण वारो इहो ई त कमाल आ, जेको सवारीअ ते सवारा इहो गुलाम आ, जंहिंजे हथ में महारा उहो मुस्लमाननि जो बादशाह हुआ। मुसलमान तो मुसलमान हुया, लेकिन जेके नान मुस्लिम भी ॾिसण जे लाइ हा त ॾिसी उन्हनि जे दिलि उन्हनि खे मजबूर कयो त जंहिंजे गुलामनि जो ही शान आहे त उन जे आका जो मक़ाम छा हूंदो। जन जे गुलामन जी ही सदाकत उन्हनि जे आका जी सदाकत छा हूंदी। कदमन ते किरी कलमो पढ़ी मुसलमान थिया। ओ मुसलमान, अल्लाह जे ज़ात तो में एतिरो पावर पैदा कयो आ, तू दुनिया जो मोहताज पंहिंजे पाण खे पाण ई तो करी। हे सजन साईं जे गुलाम जो जुमलो याद कर, जेको वली हूंदो आ उहो कंहिंजे मोहब्बत जो मोहताज कोन हूंदो आ। जेको वलीउल्लाह हूंदो आ उहो कंहिंजे मोहब्बत जो मोहताज कोन हूंदो आ, छो त मुंहिंजो अल्लाह बेनियाज सौदो करे उन जो ख़रीदार बणिजी वेंदो आ। जंहिंजो ख़रीदार ख़ुदा हूंदो आ त हिफ़ाज़त भी उन जे ई हवाले हूंदी आ। अञा तोखे ॿियनि साद जुमलनि में हदीस पाक जो हवालो ॾेई चवां त मुंहिंजो अल्लाह जॾहिं बानिड़ो मुझे करीम रब सा प्यार कंदे पंहिंजे पाण खे मुझे करीम रब जे हवाले करे छॾींदो आ। फना फि शेख थींदो आ, मंज़िल तय कंदो फना फिर रसूल ते पहुचंदो आ। फना फिर रसूल त मंज़िल तय करे जॾहिं फना फिल्लाह ते पहुचंदो आ त बक़ा बिल्लाह कीअं थींदो आ। मुंहिंजो रब चवंदो आ जिब्राईल रब्बे जलील अज देर न कर, अर्शन ते ऐलान कर। ओ हदीस जा लफ्ज़ अर्शन ते ऐलान कर, मुझा मौला कहिड़ो। ओ जिब्राइल ऐलान कर त फलाणे बाने सा अज खां मां रब प्यार थो कयां। अर्श जा मलाइको तव्हां भी उन सां प्यार कयो। अर्शी फर्शन के हुक्म कंदा हन, यो ऐलान कह करायो, जवाब गाला कह करायो। चो जेको दिलनि जो मालिक आ, सादो चो न।
ऐलान ओहो तो कराए जेको दिलन जो मालिक आ। ऐलान ओहो तो कराए जेको दिलन जा राज जाणदो आ। पो दिलन जो मालिक भी आ, दिलन ते हुकूमत भी उन जी, दिलन जा राज भी जाने तो ओहो रुगी ऐलान न कराइंदो आ, पर दिलन में मोहब्बत भी पैदा करे छॾींदो आ। पो भले जंगलन में हुजे जबलन में हुजे मुरीद पंहिंजे यार खे याद कंदो आ। अञा इएं छो न चवां भले 900 साल गुज़री वञनि पर यारीअ जी रात ईंदी आ, मुरीद दिलबर दस्तगीर खे ख़त्मो ॾियारींदो आ। जबलन में हुजे या जंगलन में हुजे इहो कंहिंजो कमाल आ। चो इश्क जो कमाल आ, उन सौदे जो कमाल आ। चो त रब जो वाइदो आ जेको मुंहिंजो हूंदो आ मां उन जो हूंदो आ। ॻाल्हि ख़त्म थी वई। जेको ख़ुदा जो ख़ुदा ॻाल्हि ॻाल्हि जेको ख़ुदा जो ख़ुदा उन जो, पोइ जंहिंजो ख़ुदा दुनिया कंहिंजी, ॻाल्हि ख़त्म थी वई न। मुंहिंजा सोना रब चवे तो जेको मुंहिंजो थींदो आहे मां उन जो थी वेंदो हां। हदीस जा लफ़्ज़ त निहार, ज़ुबान उन जी हूंदी आहे, कलाम मुंहिंजो हूंदो आहे, अखियूं उन जूं हूंदियूं आहिनि, निगाह मुंहिंजी हूंदी आहे, कन उन जा हूंदा आहिनि, समात मां रब जी हूंदी आहे, पेरड़ा उन जा हूंदा आहिनि, ताक़त मां। कहिड़ो बि दुनिया जो मौलवी इन हदीस जो इनकार त करे ॾेखारे। मुंहिंजो रब तो फरमाए ॾिसंदड़ दुनिया ॾिसंदी आहे त हो इंसान आहे, हूंदो इंसान आहे, पर उन जो तालुक एॾो मज़बूत हूंदो आहे जो ज़मीन ते हू हूंदो आहे, हक़ीक़त में मां पाण हूंदो। त मुंहिंजा दोस्त जेको दोस्तन में अमान अल्लाह सुणे दोस्त भी शेर पे पढ़ियो, साईं सिकंदर अली सुणे भी शेर पे पढ़ियो त यार हो पिरन वठ या कर पिरन जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे। ओ मुंहिंजा दोस्त नफ़रत में कुझु कोन थई, मोहब्बत में मज़ो थई। मोहब्बत में मज़ो थई ऐं मुस्लमान के सुहे मोहब्बत थी। नफ़रत मुस्लमान जो वड़ नाहे, मुस्लमान जो वतीरो नाहे, मुस्लमान जो कम पंहिंजे करीम रब सां प्यार करे। करीम रब सां प्यार करण जी निशानी आहे त उन जे मखलूक सां प्यार करे। खुदा के राज़ी तो करी उन जे मखलूक सां प्यार कर। महबूब मुस्तफ़ा के राज़ी तो करी उन जे उम्मत सां प्यार कर। ॿई अलॻि ॻाल्हियूं थई। खुदा के राज़ी करणो थे उन जे मखलूक सां प्यार कर, मदीने वारे के राज़ी करणो थे उन जे उम्मत सां प्यार कर। तो खाई तो पुछां दे जवाब, अगर तुझे पुट सां को प्यार करे उन के खर्चियूं दे शयूं दे तोखे ख़बर पए दिल ठरंदी या बरंदी? जवाब दे, जवाब रे ठरंदी न। दिल चवंदी वचड़ अबाई तो के अजरक नो कहनो बाबा बाहर विस्पो अलिकड़ो हेड़े रंग जो मानू हुयो। पो मुखा पूछे कंहिंजो पुट चे मास बाबे वली दाद जो। हाँ पो मुखे अजरक पारई तुझी दिल में उन जिला मोहब्बत वधंदी या कान वधंदी? जवाब दे। तुझे बच्चे के केर इज्जत दे तुझी दिल में उन जिला मोहब्बत वधे? जेको मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार करे उन मोहब्बत मुझे आका वट कान वधंदी? जवाब दे। जेको अल्लाह जे मखलूक सां प्यार करे उन जी इज्जत खुदा वट कोन वधंदी? छा थियो थे मुसलमान? इहो उठ पखी वारो शतर मुर्ग वारो कम छॾे दे। जे उठ पखी खे चो त बार खण त मुझ पर खणी कढे, मां त पखी हां बार कीअं खणा? चेस भला उडाम त वरी दुन खणी कढे, मां त उठ हां मां उडामा कीअं? ओ मुसलमान शतर मुर्ग वारो कम छॾे दे, हकीकत खे कबूल कर, अल्लाह जे मखलूक सां प्यार कर, फैसलो बाक़ी रब जे हवाले करे छॾ। ॾिस मुंहिंजो रब तोखे कीअं थो अॾे दुनिया। त मुंहिंजा दोस्त मुबारक आहे अदे गुलाम हैदर ऐं अदे गुलाम कादर के जन पंहिंजे घर जे भातिन या करीबी रिश्तेदारनि ग़ालिबन अदे गुलाम हैदर जी घरवारी पाण हज ते हुया। मुलाकात ते कोन थी सगी पर 2018 में हुयासीं ॿई गॾु हज ते। अल्हम्दुलिल्लाह ईअं खणी चओ गॾु कोन हुयासीं पर हुयो हज जो साथी। अल्लाह ताला उनखे सलामत रखे। पंहिंजे घरवारीअ जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां ॿिया जेके अज़ीज़ वकार बहन उन्हनि जे रूह जे दर्जात जे बुलंदी जे ख़ातिर हीअ महफ़िल सजाई आहे। मूं गुनहगार खे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी। अल्लाह जो क़ुरान पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान पढ़ियो अथमि। अल्लाह तव्हांखे ॿुधण जी तौफ़ीक़ ॾिनी। दरबार ख़ुदावंदीअ में अर्ज़ाओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके हिननि दोस्तनि जो ख़ैर क़बूल फरमाइजांइ। जेके ही तुंहिंजा ॿानड़ा आया आहिनि इन जो अचण बि मुंहिंजा मौला तूं क़बूल फरमाइजांइ। ज़मीनी आसमानी मुसीबतुनि खां पंहिंजे पनाह में रखजांइ। मुंहिंजा करीम रब पंहिंजे
पंहिंजे प्यारनि जी सुहबत असांखे नसीब फरमाए जा, पंहिंजे प्यारनि जी हमनशीनी असांखे अख्तियार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जा। जे लतीफ़ सरकार फरमाए त दूर तनी खां लॾ यार जन जी नाहे मोहड़ मलीर ॾे, पखातन पापिन खां थोड़ा परे परां अॾ, छांक तनी जी छॾिजे धनारऊं धार चरन, जन में इंसानी ज़ात जो प्यार नाहे उन्हनि खां परे गुज़ार, जन में मुझे मुस्तफ़ा जे उम्मत सां प्यार नाहे उन खां भी परे गुज़ार। जेके तोखे नफ़रत में तक़सीम कन, जेके भाउ के भाउ जो दुश्मन बनाइन, जेके मुसलमान सभई भाइर आहियूं हिक ॿिए खे वेढ़ाइन, यार उहे दोस्त न आहिनि। दोस्त उहो आहे जेको विछड़ियल खे मिलाईंदो आहे, उनखे दोस्त चइबो आहे। ऐं इहो फ़क़त वतीरो अल्लाह जे वलीअ जो आहे। पूरी काइनात जे मथां निगाह टोड़ा, मौलविन मोलन घणेई माण्हू वेढ़ाया, मगर अल्लाह जे वलीअनि हर दौर में रुठलनि खे परचायो आहे, विछड़ियलनि खे मिलायो आहे। ज़ात पात को हटी करे अगर प्यार जो दर्स ॾिनो आहे, सुहिणे लतीफ़ ॾे निहार, मुंहिंजे सुहिणे भिटाईअ ॾे निहार, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी ॾे निहार, ख्वाजा अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ॾे निहार, मशहूरनि वारे साईं ॾे निहार, मुझे सुने साईं दे, सजन साईं दे, करुंडी वारे जवान दे, मुझा दोस्त पीर गुर साईं रोज़ धनी रहमतुल्लाह अलैह जंहिं जे बि नालो वठंदे उन्हनि विछड़ियलनि खे मिलायो आहे, मिलायलनि खे विछोड़ियो कोन्हे। जंहिं दरबार ते वञ रंग नाहे, नस्ल नाहे, ज़ात नाहे, सभई गॾु हिकिड़े थांव में था खाइनि, इहो प्यार नाहे त छा आहे? भला इएं खणी छो न चवां, अॼु हेतिरा हिते गॾु थिया हूं, ज़ातियूं अलॻि, ख़याल अलॻि, सोचूं अलॻि, पर हिकिड़ो अक़ीदो गॾु आहे, कहिड़ो त यारहीं करण वारा हूं, 12 करण। ईमानदारी सां ॿुधायो, यानी इहो दीन जो अक़ीदो उहो आहे, दीन जी मुहबत आहे जेका वेछा मिड़ई विसारे थी छॾे। पोइ मुंहिंजा दोस्त जी उन्हनि खे जन जी सेखारियो न। अल्लाह ताला मुझो चवण तवां जो बुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में मक़बूल व मंजूर फरमाए। कलाक ॻाल्हाइणो हो, ज़रे घटि 1.5 कलाक ते पहुतो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।